नाज़रीन, घोटकी ज़िले की तारीख़, सियासत, सहाफ़त, सक़ाफ़त, तोड़े कारोबारी हैसियत ऐं ॿियनि शोबनि में अहमियत ऐं तारीख़ बाबति छपजंदड़ सोविनियर छपाइण जे सिलसिले में सीनियर सहाफ़ी रमज़ान पीरज़ादो, वज़ीर अहमद महर, ज़ुल्फ़कार अली चाचड़ ऐं मंसूर पीरज़ादो सोविनियर छपाइण जे सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद अली शाह, संदसि पीए मुमताज़ मीराणी ऐं ज़िले नाज़िम बंगल ख़ान महर, STP जे मरकज़ी अॻवान ॼाम फ़ताह समीजो, PP जे ज़िले नाइब सदर सां मुलाक़ातुनि बाद अॻूणे MNA ऐं पीर ऑफ भरचूंडी शरीफ़ मियां अब्दुल हक उर्फ़ मियां मिठू सां संदसि रहाइशगाह ते मुलाक़ात कई, जिते अॻूणे MNA मियां मिठू जे सवानह हयात बाबति ऐं संदसि सियासी, समाजी ऐं मज़हबी ख़िदमतनि बाबति तफ़सील सहेड़े कलमबंद कया विया। उन मौक़े ते अॻूणे MNA मियां मिठू रीजनल यूनियन ऑफ जर्नलिस्ट हक़ीक़ी राय सजाद खरल, पाकिस्तान जे मरकज़ी सदर वज़ीर अहमद महर, सीनियर सहाफ़ी रमज़ान पीरज़ादो, ज़ुल्फ़कार चाचड़ ऐं औरंगज़ेब सागर सां आलमी मामलनि ते पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं गज़ा ऐं मक़बूज़ा कश्मीर में थींदड़ इंसानी जानियुनि जे ज़ियान ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो। मियां अब्दुल हक उर्फ़ मियां मिठू हिज़्बुल्लाह जे अॻवान शहीद हसन नसरुल्लाह जी शहादत खे मुस्लिम उम्मत लाइ तमामु वॾो सान्हो करार ॾींदे चयो त मुस्लिम नात हिकु दिलेर लीडर खां महरूम थी वई आहे। उन मौक़े ते मियां मिठू जा फ़र्ज़ंद मियां रफ़ीक़ अहमद, मियां फ़ारूक अहमद ऐं मियां आसिफ़ मौजूदु हुआ।